उॾेडो लाल में हलंदड़ रमज़ान नाइट टूर्नामेंट जे फाइनल मुक़ाबिलो सलमान डाहिरी ऐं सदाम चांडियो जे दरमियान थी गुज़रियो, जंहिं त अॼोके फाइनल में सलमान डाहिरी 11 पहिरियां बैटिंग कंदे मुक़ररु 6 ओवरनि में 103 रन्सुनि जो टारगेट ॾिनो, जंहिंखां पोइ सदाम चांडियो 11 जी टीम स्कोर चेस करण लाइ पहिरीं 2 ओवरनि में 2 विकेटूं विञाए का ख़ासि कारकर्दगी न ॾेखारे, जंहिंखां पोइ सदाम चांडियो ऐं ज़ुल्फ़िकार शाह काका शाह कीस ते भितिजियां ॿिही छकनि ऐं चौकनि जी बरसाति करे मैच जो पासो बदिलाए फाइनल पंहिंजे नाले करे वठी छॾियो, जीअं त इन टूर्नामेंट खे ॾिसण लाइ हज़ारनि जी तादाद में तमाशाई मौजूद हुआ। आख़िर में विनर टीम खे कप ऐं क़ीमती इनाम ॾिना विया। हुन मौक़े ते टूर्नामेंट लॻाईंदड़ सैयद अब्दुल करीम शाह चयो त मुंहिंजी कोशिशि आहे त अहिड़ा टूर्नामेंट मुनक़िद थींदा रहनि त जीअं नौजवान नस्ल रांदियुनि ॾांहुं तवजा थिए ऐं मंशियात खां परे रहनि, जीअं त टूर्नामेंट में ख़ुसूसी महिमान मटियाली MNA जे कोआर्डिनेटर सैयद मुमताज़ अली शाह, अली घांगलो यूसी उॾेडो लाल जो वाइस चेयरमैन जामिन राजपूत, वॾेरो असगर हकड़ो सेठ शमशाद राजपूत, ज़हूर अहमद ख़ास केली समेत केतिरनि ई अहम शख़्सियतुनि शिरकत कई। ईअं फील थियो पिए त जहिड़ो को मैच वन साइड थी हलियो, पर आउं क्रेडिट ॾींदुसि सदाम चांडियो खे, जेको टीम जो असांजो कैप्टन बि आहे। उन जेको स्टार्ट अची ॾिनो ईंदे शर्त तक़रीबन 20 खां 25 रन्सूं खयूं, उन जी हिटिंग सां मूंखे 100% जो कॉन्फिडेंस मिलियो त भई हाणे अगरि मां खेॾंदो त मुंहिंजो सपोर्टर बि खेॾंदो, ॿई एंड हलंदा त मैच विन कराए वेंदासीं। पोइ अल्लाह पाक जी मदद हुई, असां महिनत कई पे त क्रिकेट बाय चांस आहे त कोशिशि जेको कंदो तो कामयाबी माणींदो आहे। सो हुननि बि कोशिशि कई, असां बि कई, फतेह अल्लाह जी असांखे ॾिनी। जी ही असां पंहिंजे ज़ोर ते पाण टूर्नामेंट हणायो, असां सां कंहिं बि हिन टूर्नामेंट में कंहिं बि सपोर्ट कोन कई, असां पंहिंजे जेको आहे सो पंहिंजे हिसाब सां हणायो आहे ऐं जेको ग्राउंड इंतिज़ामिया आहे उन्हनि जा असां ते थोरा आहिनि जिन असांखे इजाज़त ॾिनी ऐं असां हिन ग्राउंड ते टूर्नामेंट हणायो ऐं सुठे नमूने सां अॼु फाइनल थी चुको आहे। काफ़ी अहिड़ा शरपसंद माण्हू हुआ जेके हिन टूर्नामेंट जे ख़िलाफ़ पोस्टूं हलाईंदा हुआ फेसबुक ते, सोशल मीडिया ते हिन टूर्नामेंट खे ख़राबु करण लाइ, पर अल्लाह जो शुक्र जो असीं थोरा हितां आहियूं जेको आहे सो ग्राउंड इंतिज़ामिया जा जिन जे इजाज़त जे करे असांखे टूर्नामेंट कामयाबु टूर्नामेंट थियो आहे ऐं काफ़ी शुक्रगुज़ार आहियूं अल्लाह ताला जा जो ही टूर्नामेंट कामयाबु थियो आहे ऐं जेके शरपसंद माण्हू हुआ उन्हनि जूं कोशिशूं नाकाम थियूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।